औज़ुबिल्लाहि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ठीकु हूंदो। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो चैनल मिस्टर PST ऐं आउं आहियां तव्हांजो प्यारो दोस्त जान मोहम्मद तुर्क। दोस्तों, अॼु असां इंग्लिश जी स्टार्टिंग कंदासीं। हीउ जेको आहे तमामु बेसिक आहे। तव्हां पंहिंजे नंढड़नि गुलनि जहिड़नि ॿारनि खे जेको ABCD आहे उनजा उनवान हीउ जेको लेटर आहे हिनखे सही तरीक़े सां सम्झाए त जीअं ॿार खे अॻियां जेके हिन लेटर मां वर्ड था ठहिनि उन्हनि जी सुञाणप थिए ऐं ॿारु सही तरीक़े सां पढ़ी सघे। सो हीउ कैपिटल ABCD आहे, जंहिंमें कुल जेके टोटल अख़र हूंदा आहिनि उहे 26 हूंदा आहिनि। ॿार खे असां पहिरियां त हिन अख़रनि जी सुञाणप करायूं, पोइ उन्हनि खे लिखणु सेखारियूं ऐं उनखे असां इहो नॉलेज ॾियूं त A खां Z ताईं जेके बि हे लेटर्स आहिनि इहे सभु 26 आहिनि, 26 आहिनि। सो अचो त पाण हलूं पंहिंजे टॉपिक तरफ़। मथां ही अल्फ़ाबेट आहे, ही कैपिटल लेटर्स यानी कैपिटल अख़र। अच्छा, लेटर्स जो हिते एस लोगो पियो आहे। लेटर्स छो जो हिकिड़ो अख़र कोन्हे, 26 टोटल अख़र आहिनि। ही लेटर्स आहे, जमो आहे। लेटर्स यानी नाउन आहे जेको इलाही थी वियो ऐं एस हमेशह जंहिं शइ में लॻंदो आहे सम्झो त हुन में इलाही अख़र आहिनि, उन करे लॻो आहे। सो लुक एंड से यानी मूंखे ॾिसो ऐं चओ, दोहरायो। ABCDE FGHIJ KLMNOP QRSTUVWXYZ। जी दोस्तों, अॼु असां इंग्लिश जी जेका शुरूआति कई आहे हुन में पहिरियों असां जेको लेसन पढ़ियो आहे उहो ABCD जो आहे। तव्हां पंहिंजे ॿारनि खे अहिड़े तरीक़े सां सम्झायो ऐं वीडियो मुंहिंजो उन्हनि खे ॾेखारियो त जीअं उन्हनि खे सही सम्झ में अचे। उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजो वीडियो पसंदि आयो हूंदो। महिरबानी।